ऑफलाइन में छा थींदो आहे? कोविड के दौरान सभई स्कूल बंद हुआ। गोठ जा ॿार जेके हिते कब्रिस्तान में खेॾनि कनि पिया त उते शहर जा माण्हू अची करे हुननि खे खेर खरातूं वग़ैरह ॾियनि पिया त हुननि में वरी थोरी घुरण जी आदत पइजी वई। मां हींअर बि जेको आहे 50 खनि ॿारनि खे सिर्फ़ु इन जे करे मोटाया छो जो मूं वटि एतिरा रिसोर्सिस कोन्हनि जो मां एतिरनि ॿारनि खे जेको आहे तइलीम प्रोवाइड कयां। अगरि मूंखे अहिड़ो मौक़ो मिले थो ऐं अहिड़ी अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं जो मां हिन इदारे खे रजिस्टर्ड करायां त मां हिन खे ज़रूरु रजिस्टर्ड कराईंदमि। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नशर फ़िरोज़ मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में जिते तालीम तबाह स्कूल वीरान लॻा पिया आहिनि उते नशर फ़िरोज़ वेझो ॻोठ बचल में हिकु अहिड़ी शागिर्दाणी मौजूदु आहे जंहिं पंहिंजे खीसे ख़र्च मां ॻोठ में पंहिंजे घर में नंढड़ो स्कूल तैयार कयो आहे जेको पंहिंजे खीसे ख़र्च में हलाईंदी आहे। इन मौक़े ते शागिर्दाणी जो चवणु आहे त तालीम नौजवान नस्ल जे लाइ ज़रूरी आहे जंहिंसां हिननि खे समाज में ॼाण मिलंदी। तालीम खां सवाइ कुझु बि न आहे। तालीम इंसान जी टीं अख आहे। तालीम सां इंसाननि में शऊर ईंदो आहे। तालीम सां इंसान पंहिंजूं मंज़िलूं माणे सघे थी। हिननि तालीम जे आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त संदसि माली सहायता कई वञे जीअं हू हिन इदारे खे रजिस्टर करे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारे सघे। स्कूल खे 10 महीना थी विया आहिनि। मूं जॾहिं स्कूल खोलियो त कोविड जे दौरान सभई स्कूल बंदि हुया। सभिनी स्कूलनि बंदि हुजण जे करे ई मूंखे जेका ज़रूरत महसूस थी त ॿारनि खे जेको आहे हिकिड़ो पढ़ाई वारो एनवायरमेंट ॾिनो वञे छो जो ॻोठ जा ॿार जेके आहे हिते कब्रिस्तान में खेॾनि कनि पिया त उते शहर जा माण्हू अची करे हुननि खे खेर खरातूं वग़ैरह ॾियनि पिया त हुननि में वरी थोरी घुरण जी आदत पइजी वई। त उन जे करे मूं इहो सोचियो त ॿारनि खे जेको आहे पढ़ाई वारो माहौल ॾिनो वञे उन्हनि खे हिकिड़ो प्रोवाइड कयो वञे त जीअं हू हुननि जो जेको आहे टाइम आहे उहो वेस्ट बि न थिए ऐं उन्हनि खे सुठो एनवायरमेंट मिले ऐं उहे ॿार जेके ॻोठ जा आहिनि उहे पढ़ी लिखी अॻिते करे घणो न नंढी नंढी नौकरियुनि में लॻी वञनि त हिन ॻोठ में जेके मसइला आहिनि उहे ख़तमु थी सघंदा ऐं एजुकेशन ई जेका आहे हर मसइले खे ख़तमु करण जी पहिरीं जेको आहे स्टेप आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।